तहरीक इंसाफ जे बानी 9 मई जे वाक़िअनि ते मशरूत मुआफ़ी वठण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त 9 मई जा CCTV फुटेज साम्हूं आंदा वञनि। जेकॾहिं असांजा माण्हू मुलविस निकिता त मुआफ़ी वठंदसि। 9 मई वाक़िअनि में PTI कारकुन मुलविस हूंदा त उन्हनि खे पार्टी मां कढंदसि ऐं सज़ा बि ॾियारींदसि। साफ़ सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे PTI बानी जो चवणु हुयो त रेंजर्स खेसि गीलियो। पाकिस्तान या आलमी सतह ते मक़बूल शख़्स जी का इज़्ज़त ई नाहे। असां सां ज़ुल्म कयो पियो। 10,000 माण्हू जेल में विधा विया। इलेक्शन विढ़ण जी इजाज़त न ॾिनी वई। पार्टी ते पाबंदी लॻाई वई। सदर आसिफ अली ज़रदारी सां पैमरा जे चेयरमैन मोहम्मद सलीम जी मुलाक़ात। पैमरा चेयरमैन पारां 2021 खां 23 जी रिपोर्ट पेश। सदर पारां जाली ख़बरुनि ऐं ग़लति ॼाण जी पकड़ खे रोकण जी हिदायत। संदसि चवणो त हक़ीक़तुनि खे जाचण ऐं मालूमात जी तस्दीक वारे कल्चर खे हथी ॾियणी पवंदी। मीडिया साफ़ जे आला मयार खे बरक़रार रखंदे मुआशरे में रवादारी, इतिहाद ऐं अख़लाक़ी क़दरनि खे हथी ॾियण में किरदारु अदा करे। तहरीक इंसाफ इलेक्शन तरमीमी एक्ट सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। बैरिस्टर गौहर पारां दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ी इलेक्शन कमीशन खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त तहरीक इंसाफ मख़सूस सीटुनि जूं लिस्टूं सुप्रीम कोर्ट में जमा कराए चुकी आहे। 12 जुलाई जे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ मख़सूस सीटूं तहरीक इंसाफ जो हक़ आहिनि। मख़सूस सीटुनि जे मामले ते इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो। इलेक्शन कमीशन क़ानूनी टीम खे नज़रसानी अपील जी तयारी जी हिदायत बि करे छॾी। इलेक्शन कमीशन पारां ईंदड़ 1 या 2 ॾींहनि अंदरि सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। इलेक्शन कमीशन पारां आज़ाद मेंबरनि खे 15 ॾींहनि जो वक़्तु ॾियण ते एतिराज़ दाख़िल करायो वेंदो। PTI वारा त शेख मुजीब रहमान खे हीरो मञदा हुआ। हिकु मुजसमो किरण सां हिननि पंहिंजो ईमान बदिलाए छॾियो। सुचमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस न चवणु आहे त ॿिन्ही ऐवाननि मां इलेक्शन एक्ट तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंज़ूर थियो ऐं कानून बणिजी वियो। रूल्स तहत आज़ाद उम्मीदवारनि खे 3 ॾींहनि अंदरि पार्टी में शमूलियत इख्तियार करणी आहे। आइन ऐं कानून वाज़े आहे त फ्लोर क्रॉसिंग नथी थी सघे। हिकु पार्टी जंहिंजो पार्लियामेंट में मौजूदु नाहे उनखे मख़सूस सीटूं कीअं ॾेई सघजनि थियूं। बांग्लादेश जी वज़ीर आज़म हसीना वाजिद जे इस्तीफ़ा खां पोइ नोबेल इनाम याफ़्ता ऐं मुआशी माहिर डॉक्टर मोहम्मद यूनिस खे उबूरी हुकूमत जो सरबराह मुक़ररु कयो वियो। पर मीडिया मूजिबि उबूरी हुकूमत जे ॿियनि मेंबरनि जे नालनि जो ऐलान जल्द कयो वेंदो। बांग्लादेशी फ़ौज जे आला उहिदनि में उथल पुथल। हसीना वाजिद जे वेझो सम्झो वेंदड़ मेजर जनरल ज़ियाउल हसन खे उहिदे तां फ़ारिग़ कयो वियो। बांग्लादेश में पुरतशद्दुद मुज़ाहिरनि दौरान शेख हसीना वाजिद जी सियासी हिमायत अवामी लीग सां लाॻापियल 29 खां वधीक अॻुवाणनि जा लाश हथ कया विया।